हैदराबाद में नसीम नगर वासण बेवा औरत ॾेरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ दाहींदे एसएसपी हैदराबाद खे तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। अब्दुल्ला एवेन्यू नसीम नगर कासमाबाद जे वासण शहरबानू ज़ाल मरहूम बहादुर अली मरीन ॾेरनि ख़िलाफ़ दायो आहे। शहरबानू महिना टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु 5 साल अॻु सऊदी अरब में गुज़ारे वियो हो, जंहिंमां 2 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद आहे, जेके अञा नंढड़ा आहिनि। घर में केर बि कमाइण वारो नाहे। हुननि जो त टंडो ग़ुलाम अली बासी मुंहिंजे ॾेरनि असगर अली ऐं अकबर अली मरी घर में दाख़िल थी मूंखे ऐं मासूम ॿारनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए हिरासा करे रहिया आहिनि, जिन मां जान जो ख़तरो आहे। शहरबानू चयो त ॾेर घर मां जॻह जा दस्तावेज़ सुञाणप कार्ड ऐं ॿारनि जा बे फार्म बि चोरी करे विया आहिनि। ॾेर घर बि ख़ाली करण जो चई रहिया आहिनि। घर ख़ाली न करण जी सूरत में मासूम ॿारनि समेत बाहि ॾेई साड़ण जूं धमकियूं पिया ॾियनि। बेवा औरत चयो त जवाबदारनि मां मूंखे ऐं ॿारनि खे जान जो ख़तरो आहे। एसएसपी हैदराबाद खे अपील आहे त मूंसां इंसाफ़ करे धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।